साथियों, एक सादी मशीन उहा शइ आहे जेका असांजे कमु करण में मदद करे थी। ईअं चइजे त सादियूं मशीनूं असांजे कम खे आसान बणाइनि थियूं। साथियों, सादी मशीन जा क़िस्म बि आहिनि। नंबर 1, लीवर। हिकु सख़्तु शीक जहिड़ो औज़ार हूंदो आहे जेको कंहिं टेक ते बीठल हूंदो आहे, जंहिंखे फलक्रम चइबो आहे। हीउ बार याने वज़न खे खणे या चोरे सघंदो आहे, मिसाल पींग। नंबर 2, पुली या चरखी। हीअ बि हिकु सादी मशीन आहे जंहिंमें खांचेदार फीथा ऐं हिकु रस्सी हूंदी आहे, जंहिं सां वज़न खे हेठि मथे करे या चोरे सघिबो आहे, मिसाल झंडे खे मथे चढ़ण वारी चरखी। नंबर 3, चपर। हीअ उहा शइ आहे जंहिंजो घटि में घटि हिकु पासो लह वारो हूंदो आहे, जंहिंजी ॿी पुछड़ी नोकदार हूंदी आहे, जंहिं सां उहा शयुनि खे कटे अलॻि कंदी आहे, मिसाल चाकू या कुहड़। नंबर 4, फीथो। जंहिंजे विच में हिकु लोह जी सीख लॻल हूंदी आहे, सो पिणु वज़न खे खणे ऐं चोरे सघंदो आहे, मिसाल कार जो व्हील। नंबर 5, लह वारी सतह। हीअ हिकु तिरछे मथाछरे वांगुरु हूंदी आहे जंहिंजो हिकिड़ो पासो घटि लेवल वारे हिसे खे वॾी या मथाई वारी लेवल सां मिलाए थो, मिसाल चाढ़ी। नंबर 6, स्क्रू। नंबर 6, स्क्रू। हीअ बि हिकु लह वारो सतही हूंदो आहे जेको कंहिं सिलेंडर जे चौधारी वेढ़ियल हूंदो आहे। हिन जी मदद सां शयुनि खे पाण में मिलाए काबू कयो वेंदो आहे। साथियों, लीवर जा वरी 3 क़िस्म आहिनि। पहिरें क़िस्म जा लीवर, ॿिए क़िस्म जा लीवर ऐं टें क़िस्म जा लीवर। पहिरें क़िस्म जा लीवर। पहिरें क़िस्म जे लीवर में टेक या फलक्रम ज़ोर ऐं वज़न जे विच में रखियल हूंदो आहे, मिसाल कीकरो। ॿिए क़िस्म जा लीवर। लीवर जे ॿिए क़िस्म में वज़न लॻायल ज़ोर ऐं टेक या फलक्रम जे विच में रखियल हूंदो आहे, मिसाल रेड़ी या हथकड़ी। टें क़िस्म जा लीवर। लीवर जे टें क़िस्म में लॻायल ज़ोर फलक्रम ऐं वज़न जे विच में रखियल हूंदो आहे, मिसाल हेलीकॉप्टर, व्हील चेयर या नचकणो। मुरकब मशीन। मुरकब मशीन उहा मशीन आहे जेका केतिरनि ई सादियुनि मशीननि जी ठहियल हूंदी आहे। घणो करे आम शयूं मुरकब मशीनूं ई हूंदियूं आहिनि। मिसाल कैंची हिकु मुरकब मशीन आहे। उहा असांखे शयुनि जे कतरण में मदद कंदी आहे। साथियों, कैंची में असां जेकी बि सादियूं मशीनूं ॾिसण में ईंदियूं आहिनि, तन में लीवर, स्क्रू ऐं चपर शामिल आहिनि। उन जो हथो लीवर जो कमु ॾिए थो ऐं उन जा किनारा चपर वांगुरु हूंदा आहिनि। ॿियो मिसाल हथ गाॾी या रेड़ी, जेका बि हिकु मुरकब मशीन आहे, जेका असांखे ॻोरो वज़न हिकु हंधि खां ॿिए हंधि खणी वञण में मदद करे थी। उहा लीवर, स्क्रू, फीथे ऐं सराई ऐं या एक्सल जी ठहियल हूंदी आहे।